नाज़रीन, नौशेरो फ़िरोज़ मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ सरहिल हाउस नौशेरो फ़िरोज़ ते पीपल्स पार्टी ज़िले सदर ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन मोहतरम सोहेल अख्तर अब्बासी तरफ़ां पंहिंजे महबूब क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 47वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें शहीद क़ाइद खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह कई वई। उन दौरान जनरल सेक्रेटरी पीपल्स पार्टी ज़िले नौशेरो फ़िरोज़ मसरूर अली राजप्रसाद समेत ज़िले बाडी तालका सदर, जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी सिटी सदर, जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ैली विंग्स जे सदर, जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी यूसी जे सदर, जनरल सेक्रेटरी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी समेत शहीद क़ाइद जे वर्करनि जियालनि वॾे अंग में शिरकत कई ऐं पंहिंजे क़ैद खे भेटा पेश कई वई।